नासिर टंडोलयार में अटे की कीमत में इजाफो थी पियो, जिस सबब शहरी परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। वधीक तफ़सीलदार आहे इम्तियाज़ खासकेली। टंडोलयार में अटो 120 खां 130 रुपया किलो विकिरो थियण लॻो। चक्की मालकनि पारां शहरियुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे। ग़रीब मज़दूर ऐं दिहाड़ीदार माण्हू अटो वठण लाइ परेशान थी विया। चक्की मालकनि पंहिंजा मनपसंद रेट मुक़ररु करे ज़िले इंतज़ामिया जे हुक्मनि खे थुॾे छॾियो। ओपन मार्केट में कणकी चल रही है 4000 से 4100 रुपये। उसकी वजह से आटे में तेजी आ चुकी है। 110 रुपये अभी हम बेच रहे, पहले बेच रहे थे 100 रुपये किलो। सिंध हुकूमत या अपील है त महिरबानी करे गोदामनि खे ॾिठो वञे, असांखे कणिक चक्कियुनि खे ॾिनी वञे त जीअं अटो सस्तो थिए, गरीब आम खुशहाल थिए, अटो खाए। शहरियुनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असीं सॼो ॾींहुं मज़दूरी करण बावजूद बि एतिरो नथा कमाए सघूं जो घर वञी पंहिंजे बचनि लाइ अटो वठी सघूं। असां गरीब माण्हू जेको आहे 400-500 रुपया जेको आहे दिहाड़ी कमायूं ऐं अटो वठूं या ॿियूं शयूं वठूं। अटो हींअर जेको आहे 120 रुपया किलो ताईं पहुची वियो आहे। पहिरीं जेको आहे असां ॿारनि खे पेट भरे बि मानी खाराईंदासीं, हाणे त असांखां उहो बि कोन थो पुॼे। वारा न असांखे पूरी थी की न ॿार जी जुती वठी सघूं था, न कंहिं ॿार खे कपिड़ो कंदी पाराए सघूं था। असां ॾींहं ॾींहुं अटो महांगो थींदो वञे, गरीब माण्हू असीं कहिड़े पासे जी पूरी कंदासीं ऐं किथां आणियूं, छा करियूं, कीअं करियूं। गवर्नमेंट सां इहो ई मुतालबो आहे असांजो त 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारा माण्हू 120 रुपया किलो अटो वठूं, खंड वठूं, पत्ती वठूं, छा वठूं, 500 मां कहिड़े शइ जी पुराई करियूं। बीमारी आहे, पढ़ी आहे, ॿारनि जो ख़र्चो आहे, स्कूल जो हर शइ जो ख़र्चो लॻो पियो आहे। शहरियुनि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त अटो ब्लैक ते विकिरो कंदड़ चक्की मालकनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सस्ते ऐं सरकारी अघ में अटो विकिरो करायो वञे त जीअं शहरियुनि जी परेशानी घटि थी सघे। कैमरामैन गुलाम अली सां गॾु इम्तियाज़ खासकेली, धरती टीवी न्यूज़, टंडोलयार।